मियाँ साहब के जे अक्सर ॾियारी उन्हनि सां विढ़ी रहियो आहे। मियाँ साहब वोट खे इज़त ॾेई सिलेक्शन वारी सियासत खे छॾे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लोअर दीर में जलसे खे ख़िताब। संदन चवणु आहे त पाकिस्तान में नफ़रत ऐं विरहासत जी सियासत उरूज ते आहे। चाहियूं था त नफ़रत ऐं विर्छ वारी सियासत ख़तम थिए। 8 फरवरी ते हिकु भेरो ॿीहर अवाम पीपल्स पार्टी खे चूंडींदो, जेको 3 भेरा वज़ीर आज़म बणिजी फेल थी चुको, वो चौथो भेरो अची कहिड़ो तीर हणंदो। पीटीआई जे बानी चेयरमैन खे जेको मौक़ो मिलियो हिन सियासी इंतकाम वठण में ज़ाया करे छॾियो। मुल्क जूं मुआशी हालतूं अहिड़ियूं न आहिनि जो असां इंतकाम जी सियासत या रांदीगर बर्दाश्त करे सघूं। कुछ किरदारनि तरक़ी कंदड़ पाकिस्तान खे ठप करे छॾियो ऐं जिन माण्हुनि मुल्क खे हिन हाल ते पहुचायो उन्हनि जो एहतिसाब थियणु घुरिजे। क़ौम गुज़िरियल 4 सालनि में तमामु घणो ॾुखियो वक़्तु ॾिठो आहे। असांजे दौर में मुआशी बहितरी जो दुनिया बि एतराफ़ करे रही हुई। शहबाज शरीफ़ मुल्क न संभाले हा त डिफॉल्ट थी वञे हा। सम्झ में नथो अचे त मुल्क जूं वागूं हिकु अनाड़ी जे हथ में कीअं ॾिनियूं वयूं। मुस्लिम लीग नून जेका नवाज़ शरीफ़ जो पार्टी जे पार्लियामानी बोर्ड जे इजलास खे ख़िताब। नवाज शरीफ के सजाऊं ॾींदड़नि जूं नियतूं ई साफ़ न हुयूं। नवाज शरीफ जो सियासी सफ़र सोलो न हो। 2.5 साल जेल कटियो। नवाज शरीफ अॼु बि कूड़े केस में हाज़िरियूं भोगे रहियो आहे। मरियम नवाज़ जो गुजरात में जलसे के ख़िताब। संदन चवणु आहे त नवाज शरीफ पाकिस्तान आयो त संदसि अखियुनि मां ख़ुशी जा ॻोढ़ा ॻड़ी आया। दुश्मननि चयो हो त नवाज शरीफ जी सियासत ख़तम थी चुकी, कॾहिं बि वापसि न ईंदो, पर दुश्मननि 1 अक्टूबर ते ॾिठो त अल्लाह ताला नवाज शरीफ खे इज़त सां वापसि आंदो। पीपल्स पार्टी इलेक्शन शेड्यूल जो इंतज़ार करे रही आहे। कुछ सियासी जमायतूं चूंडुनि खां भॼण जी कोशिश करे रहियूं आहिनि। कुछ पार्टियुनि खे इलेक्शन नथी सुहे, उन्हनि जो ध्यानु जान छॾाइण ते आहे। पीपी मुल्क लाइ जान जा नज़राना ॾिना, मुल्क मां न भॻासीं। निगरान वफ़ाक़ी काबीना में अधु मेंबर नून लीग जा वेठा आहिनि। पीपी अॻवान शर्जील इनाम मेमण जी टडुजाम में प्रेस कॉन्फ्रेंस हिन चवणु आहे त को ऑफिस हटाइणो या लॻाइणो आहे। पीपी खे को बि एतराज़ न आहे। लिसानियत ऐं फ़िरके वारियत जी सियासत खे ख़तम करणु घुरिजे। इदारनि खे तकरारी बणाइण वारनि ते तोहीने अदालत लॻणु घुरिजे। असांजो मुक़ाबिलो के सियासी जमायत सां न मुल्की मसइलनि सां आहे। पीपी वटि मुल्की मसइलनि जे हल जो प्लान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां लोअर दीर में चित्राल जी झूने कारकुन मोहम्मद अशरफ जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॾिसी चित्राल जो झूनो कारकुन जज़्बाती थी वियो। मोहम्मद अशरफ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर खां पंहिंजी सियासी जिदोजहद जो ज़िक्र कयो। पीपी चेयरमैन सां मोहम्मद अशरफ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत जो ॾुख वंडियो। पीटीआई जे बानी चेयरमैन तोहीने इलेक्शन कमीशन जी कार्रवाई जेल ट्रायल खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन ऐं अडियाला जेल जे सुप्रीडेंट खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन गैर कानूनी तौर ते तोहीने कमीशन जी कार्रवाई शुरू कई आहे। इलेक्शन कमीशन वटि तोहीने कमीशन जी कार्रवाई जो इख्तियार नाहे। जेल में गुजो ट्रायल आइन जे आर्टिकल 4 जी भनकड़ी आहे। अदालत इलेक्शन कमीशन जो जेल ट्रायल करण वारो फ़ैसिलो कलदम करार ॾे। वरदान जी मक़ामी अदालत पीटीआई अॻवान ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत असद कैसर जी 90,000 रुपयनि जी ज़मानती मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। मुल्क में अमन लाइ सियासी जमायतुनि खे गॾिजी कानून साज़ी करणु घुरिजे। मुलाज़िमत जी नौयत कहिड़ी बि हुजे, असांखे फ़र्ज़ शनासी सां कमु करणु खपे। पुलिस मुल्क में अमन अमान लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो इस्लामाबाद में पुलिस जे अॻूणनि आईजीज़ जी 7 सालियानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बदअमनी ख़िलाफ़ कानून लागू कंदड़ इदारा पहिरीं सिफ़ में नज़र ईंदा आहिनि।
फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल कलदम करार ॾियण ख़िलाफ़ अपीलुनि वारो मामिलो। जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में 6 रुकनी लार्जर बेंच 13 डिसंबर ते ॿुधणी कंदी। जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर बेंच जो हिस्सो। जस्टिस मुसरत हिलाली ऐं जस्टिस इरफान सादत बि लार्जर बेंच में शामिल। मल्टीनेशनल ज्वाइंट स्पेशल फोर्सेस जी 5 फजर शिरक मश्क जी पुॼाणी वारी तक़रीब। ISPR मूजिबि पाकिस्तान, बहरीन, इराक ऐं कुवैत जी स्पेशल फौजी दस्तनि मश्क में हिसो वरितो। मश्क जी पुॼाणी वारी तक़रीब नेशनल काउंटर टेररिज़म सेंटर PB में रिथी वई। हिन 2 हफ़्तनि वारी मश्क जी शुरूआति 27 नवंबर 2023 ते थी हुई। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी जो भाउ सेंडिक रिथा जी उहिदे तां बरतरफ़। रज़ाक संजराणी खे सेंडिक GM MD जे उहिदे तां हटायो वियो। नोटिफिकेशन जारी। तवानाई वारी वज़ारत पारां सेंडिक बोर्ड खे नओं MD मुक़रर करण जी हिदायत। ज़रियनि मूजिबि रज़ाक संजराणी ते सरकारी घर क़ाइदनि जे उबतड़ अलॉट कराइण जो इल्ज़ाम आहे। चिड़ ॾियारींदड़ तकरीर वारे केस में मरियम औरंगज़ेब जा गिरफ़्तारी वारंट रद्द। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब जी लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थियण खां पोइ गिरफ़्तारी वारंट रद्द कया विया। अदालत पारां शरीक जवाबदारनि बाबति हाई कोर्ट जो लिखत वारो फ़ैसिलो पेश करण जी हिदायत। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज इबहर गुल केस जी ॿुधणी कई। अदालत मरियम औरंगज़ेब जे ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी। ॿियनि खे दहशतगर्द चमदड़ पाण 9 मई जो ॾोहारी आहे। शहीदनि जी यादगार साड़ण वारनि खे हिसाब ॾियणो पवंदो। असां ते दहशतगर्दी जा केस बणाईंदा रहिया ऐं पाण 9 मई ते रियासत ते हमिलो कयो। छा 9 मई ते नवाज़ शरीफ़ अव्हां जे अॻवाननि खे हिदायतूं ॾेई रहियो हो? 190 मिलियन पाउंड मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो धाड़ो आहे। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नवाज़ शरीफ़ ते पुट खां पघार न वठण जो इल्ज़ाम आहे। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में असद उमर या अॻूणे PTI चेयरमैन जी भेनर जी उबूरी ज़माना जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। दहशतगर्दी टोड़ अदालत हतमी दलीलुनि लाइ वकीलनि खे 9 जनवरी ते तलब करे वरितो। अदालत असद उमर जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जवाबदारनि पारां वकील राणा मुदसिर अदालत में पेश थियो। अदालत ईंदड़ तारीख़ ते प्रोसिक्यूशन खे रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। वकील जी अदालत खे इस्तदा। गाजी खावर भरसाग और लश्कर लाशारी में चोरन हथा नारी कतल। चोरन घर में घिड़ी चोरी करण जी कोशिश कई त भाॻिया जागी पिया। चोरन जी फायरिंग में 17 वरहनि जी खालदा लाशारी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॿाहिरि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हिन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। नसीराबाद भरसागोड हसनाबाद जे रहवासियुनि सां हादसो। हिकु ॿाड़ी ऐं हिकु औरत फौत। गोठाणा सैयद सुल्तान शाह जी दरगाह तां वापसि मोटी रहिया हुआ त ट्रैक्टर ट्राली तां मुस्मात पोपरी सोलंगी नीगरी राबेला किरी ज़ख़्मी थी पयूं, जिन खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। लाश ॻोठ पहुचण ते कोहराम। दड़ो भरसा नौजवान जो उज़वा कटियल ऐं घुटा ॾिनल लाश हथायो। मवाली मोरी वटि सखी बादशाह जे मेले ते आयल नौजवान जो लाश मिलियो। लाश जी सुञाणप भूरल शाह नाले सां थी आहे। रोहड़ीअ भरपासे वारे इलाइक़नि में उरड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती। 6 ॾींहनि अंदरि 5 ॿारड़ा फौतुनि में सुल्तान ज़ैनुल्ला ऐं अस्मा ॿिया ॿारड़ा शामिल। मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिरा ई ॿारड़ा बीमारी में मुब्तला। सिहत खाते के बि जोगा क़दम न खयां। हैदराबाद में राजपुताना अस्पताल वेझो ट्राली जो रिक्शा खे टक्कर। हिकु ॼणो फौती जी सुञाणप 40 वरहनि जे फ़हीम नाले सां थी। शिकारपुर में ट्रेन जे टक्कर में नौजवान फौती जी सुञाणप लतीफ़ शाह पाड़ेवासी तौफ़ीक़ सोलंगी नाले सां थी।
आई बाबडा हाइड्रो यूनियन पारा बाबडा जी इम्कानी निजकारी मुलाजमन सां नाइंसाफ़िन ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा सखर सांगड़ मटियारी नवाबशाह जैकबाबाद मीरपुर ख़ास दादू ठटो बावड़ो सावारो ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं ऐं मुज़ाहिरा अॻवाणनि जो चवणु आहे त सेप्को मुलाज़िमनि खे बदिली करे इंतकामी कार्रवाई कई पई वञे। बाबडा जी इम्कानी निजकारी क़बूल नाहे।